हलंदो थी छातीअ ते करंट जा इहो बि हलंदो थी प्रेस छातीअ ते लेट हाणे तूं लेट अरे लेट मज़े सां लेटियो भई घर जो पलंग आहे छा ईअं लेटी वई ई कटल कैंची ई टाकल सुई धागो अचो डॉक्टर साहब अचो मां अंदरि वॾेरे सां ॻाल्हायो आहे अॼु हुनजो पूरो पाण खे इलाज करिणो आहे 4 ॾींहं खां मानी न खाधी आहे भई पैसा मिलनि त मानियूं त खायूं तरीक़े जी अलाए छा तबियत ख़राबु अथसि वॾेरे नौकर बीमार आहे मां सेटिंग करे छॾी आहे तव्हां मूंखे 50 रुपया अलॻि सां ॾेई छॾिजो अच्छा ठीकु आहे हलो हलो अचो अचो डॉक्टर साहिब अचो मां तव्हांजो कंपाउंडर तव्हांजो पूरो साथ ॾींदुसि पाण खे हिन वॾेरे जे मरीज़ खे ॾाढो सही करिणो आहे तव्हां डॉक्टर आहियो हुल्लू लुल्लू हॉस्पिटल ते आया आहियो तुंहिंजे लाइ सही करणु आहे हल तरीक़े सां वे डॉक्टरनी आई थी हाणे तुंहिंजा सॼा सूर लही वेंदा ॾिस असां केतिरो सामान खणी आया तोखे ठीकु करण लाइ लेट हाणे तूं लेट अरे लेट डॉक्टर साहब हाणे खे चेकअप करोसि हाणे पतो पवंदो कि छा सूर आहे थियो छा आहे हिनखे हटो घटो डफेर त लॻो पियो आहे ॿुधाईसि नथो किनी शक्ल वारा मज़े सां लेटियो भई घर जो पलंग आहे छा ईअं लेटी वई आवाज़ मैडम 5 नंबर जो सुओ शाबाश ॾिठे असांजी मैडम खे सुठनि खे ठीकु करे छॾी आहे हुल्लू लुल्लू हॉस्पिटल में ॾिसणी आहे असांजी मैडम तूं बि पंहिंजे छा पियो करी वधीक पेट में सूर पियो थींदई छा ही छा आहे इहो ही छा आहे पैसा पियो ॾे शइ ही छा पियो कढी कागर लेटर पियो ॾे लव लेटर ॾींदे छा इहो पोस्टमैन ई छा मुंहिंजे पेट में सूर आहे मां ॻाल्हाए नथो सघां अच्छा मां गूंगो आहियां मैडम ही गूंगो आहे अलाए अलाए वीचारो ॻाल्हाए नथो पाए छा पियो नियारी असांखे घूरे जॾहिं खां आयो नियारी पियो हाणे सुबुह खीचे लेटी पियो अरे मैडम 2 नंबर वारे मरीज़ खे ॾिठव तव्हां ॾाढो दिक़त में हो वीचारो बेहोश पियो अरे मां त उनखे मोयल समझी करे पोस्टमार्टम लो मोकिले छॾियो ॾिसां सलाह बची वञे फोन करांसि पोस्टमार्टम ते अञा आंडा जुजबा न निकिता हुजनि त माना बची वञे मैडम वरी खड़ो थी वियो डेंबो जॾहिं पाण ज़रूरी ॻाल्हायूं त तूं खड़ो छो थो थी पई वरी सुन बार तो खड़ो थी पए मैडम इनमें अकुल ई कान अथसि नॉनसेंस पोस्टमार्टम घर जो नंबर हेलो पोस्टमार्टम घर से बात कर रहे हो मैं डॉक्टर जस्सुमा हुल्लू लुल्लू हॉस्पिटल का असिस्टेंट बात कर रहा हूँ हमारे यहाँ का एक केस आया था उसका हो गया क्या आंडा जुटवा बाहर अरे मतलब पोस्टमार्टम हो गया क्या तो कुछ हिल विल तो नहीं रहा था वो मतलब आंगली बांगली हिल रही है उसकी अरे मैं कह रहा हूँ कई बार चमत्कार भी हो जाता है ना मना आदमी जाग जाता है अच्छा उसका काम तमाम चलो ठीक है छा थियो पंहिंजो कम हो बचाइण जो वीचारो न बची पायो त पाण छा करूं जेको भगवान खे मंजूर हलो पाण हिनखे ॾिसोसि हिन जो छा कमु आहे हाणे हिन जो चेकअप करो कंपाउंडर मैडम ही जे हिसाब सां तड़फे पियो लॻे पियो हिनजे पेट में ॾाढो सूर अथसि हिन जो जल्दी कुछ करणो पवंदो मूंखे लॻे थो हिनजी किडनी में दिक्कत आहे शर्म करो भगवान से डरो किडनी जी दिक्कत अथसि वरी खड़ो थी वियो असां डिस्कस था करूं तुंहिंजो करणो छा आहे बार तो खड़ो थी वञी सुन हाँ मैडम छा करोसि हिनजो हल कंपाउंडर औजार कढ इनजी किडनी खोले करे चेक त कयोसि कि तार वार त कोन टुटी पिया था न त जोड़े वठूसि तार अरे बाबा छो छितो कयो थी बार उथी तो वञी तार हलंदो थी छातीअ ते करंट जा इहो बि हलंदो थी प्रेस छातीअ ते बार पारनि पटिया दुखी कयो थी सुम्ही रहो हाणे खत्म बाय बाय टाटा 1 सेकंड मैडम सब तो ॼाव ही वठो पंहिंजो औजार अची वियो कप ही कटल कैंची ही टाकल सुई धागो वठो मैडम ही खाओ सुई धागो छो ॾिनो अथई टांका आण जी जल्दी आहे छा अरे मैडम हुन किडनी में दिक्कत न निकती त हथों हथ पैक करे ॿी किडनी कढनसि न ये तैयार आहियां मां बि हिते ने पोइ श्री गणेश कयां किडनी पकड़ण लाइ कुझु आंदो अथई मानी पचाइण वारो चिमटो आहे न हाल के छिके करे कढी छॾंदोसांसि अरे कंपाउंडर हिनखे छा पियो थिएसि कुछ न मैडम पेट में सूर अथसि इन लाइ पोइ तंजड़ा करे तव्हां पंहिंजो कमु करो था अरे मां छा पई चवां तूं उते जी किडनी कढीसि मां हिते जी किडनी थी कयासि ॿई किडनियूं गॾु निकिरसि जल्दी कमु लही वेंदो पंहिंजो 1
2 3। अरे निभागा किथे पे वञी, फीस त ॾी वञ, इलाज बि कान करायो अथई। थुक अथई, गरीब आहियो न, कॾहिं वॾे डॉक्टरनि का इलाज करायो ई कान अथव। गॾ हुल्लू नुल्लू हॉस्पिटल में आयो न, टंगियूं वञी सघो सही आव।